कमरानी साहब, धुन इंडिया का अचन थियूं, तव्हां उन ते शायरी कयो था। जी साईं। हिकिड़ी धुन आई जेका असां हींअर ॿुधीसीं, चुमा चुमा दे दे चुमा। इहा ॾाढी ॾुखी धुन हुई। काफ़ी शाइरनि इन ते कोशिशि कई त लिखूं, पर हू न लिखी सघिया, ऐं तव्हां इहा लिखी ऐं तव्हां मक़बूल वई। इन जे बारे में कुझु असांखे ॿुधायो। हाँ बेचारा साहब, इहा त तव्हांखे ख़बर हूंदी त धुन केॾी बि ॾुखी हुजे त मुंहिंजे लाइ को मसइलो न हूंदो आहे। तंहिं हूंदे बि इहा धुन जॾहिं आई त मुंहिंजे लाइ चैलेंज थी आई त हीअ धुन केरु नथो लिखे, ऐं तोखे लिखणी आहे। ऐं 5 मिंटनि में जीअं मां आम लिखंदो आहियां, ऐं उन्हनि 5 मिंटनि में मूं इहा धुन लिखी जेका चुमा चुमा दे दे। सुना सुना साईं, सुना सुना साईं, सुना 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 साईं, सुना सुना साईं, सुना। कहिड़ो अल्लाह जादू करी था, आशिकन जी दिल काबू करी था। कहिड़ो अल्लाह जादू करी था, आशिकन जी दिल